काइनात जो तसवुर ऐं काइनात बाबति हैरत में विझंदड़ हक़ीक़तूं। अव्हां खे अॼोकी वीडियो सोचण ते ज़रूरु मजबूर कंदी। असीं ॻाल्हि जी शुरूआत करियूं था इंसान जे वजूद खां। इंसान जे वजूद जी हिन काइनात अंदरि केतिरी हैसियत आहे। ज़मीन जी ॻाल्हि करियूं था। असांजे ज़मीन जो चंड जंहिंखे असीं नंढे लाइ खां ॾिसंदा था अचूं, जेको असांजे ज़मीन खां 3500 किलोमीटरनि जे फ़ासिले ते मौजूदु आहे ऐं ज़मीन जे मुक़ाबले में 4 भेरा नंढो आहे, पर सेरस ऐं प्लूटो सयारे खां वॾो आहे। इन खां पोइ मरकरी जी ॻाल्हि करियूं था, जेको चंड खां तमामु घणो वॾो आहे। उन बाद गैनीमेड अचे थो, जेको मरकरी खां बि काफ़ी वॾो आहे। जंहिंखां पोइ मार्स आहे, जेको गैनीमेड खां बि तमामु घणो वॾो आहे। जंहिंखां पोइ वेनस आहे, जेको मार्स खां बि वॾो आहे। उन बाद धरती आहे, जेका वरी वेनस खां बि वॾी आहे। उन खां पोइ कैप्लर अचे थो, जेको असांजे ज़मीन खां तमामु घणो वॾो आहे। जंहिं बाद नेपच्यून जी ॻाल्हि करियूं था, जेको वरी कैप्लर खां बि वॾो आहे। जंहिं बाद यूरेनस जी ॻाल्हि करियूं था, जेको नेपच्यून खां बि वॾो आहे। जंहिं बाद सैटर्न अचे थो, जेको यूरेनस खां बि तमामु घणो वॾो आहे। टॉमास अचे थो, जेको सैटर्न खां बि वॾो आहे। उन खां पोइ जुपिटर अचे थो, जेको टॉमास सितारे खां बि तमामु घणो वॾो आहे। जंहिं बाद HD 100546b आहे, जेको जुपिटर खां बि वॾो आहे। जंहिं बाद सिज आहे, जेको उन्हनि ॿिन्हिनि खां तमामु घणो वॾो आहे। बाद में साइरस अचे थो, को साइरस खां बि वॾो आहे। बाद में आहे आर्कटस, जेको पोलस खां बि वॾो आहे। जंहिं बाद एल्डीब्रन अचे थो। इन खां पोइ अचे थो रिजल, जंहिंखे ब्लू सुपर जायंट बि चयो वेंदो आहे। इन खां बाद वॾो आहे पिस्टल स्टार। इन खां बि वॾो आहे एंट्रस, ऐं इन खां बि वॾो आहे बेटलगिवस। इन खां बि वॾो आहे कैनस मेजोरस। इन खां बि वॾो आहे UY स्कूटी। उहे सभई सितारा असांजे ग्रह खां तमामु घणा वॾा आहिनि। केतिरा वॾा आहिनि तव्हांखे उन्हनि जी साइज़ ॾिसी अंदाज़ो थी वियो हूंदो। हाणे असीं हिन दायरे खे वॾो कंदा था वञूं, त जीअं असांखे अंदाज़ो थी सघे त असीं काइनात चऊं छा खे था। अवां हिन दायरे ते नज़र रखो। हीउ दायरो वधी रहियो आहे। हिन वक़्तु असीं 2.6 लाइट ईयर्स परते निकिरी आया आहियूं। हिते जेकी अव्हां ही सितारा ॾिसी रहिया आहियो, असीं उनखे काइनात तसवर करियूं था, जंहिंमें लखें न पर किरोड़ें ऐं अरबें सितारा मौजूदु आहिनि, जेकी गॾिजी गैलेक्सीज़ जोड़नि था। हीअ आहे जंहिंखे असीं मिल्की वे गैलेक्सी या खीर पटो चऊं था। हीअ आहे असांजे मिल्की वे गैलेक्सी जे बिल्कुलु साम्हूं हिकु ॿी गैलेक्सी। अहिड़ी रीति अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं ई गैलेक्सीज़ मौजूदु आहिनि, जिन जो तइदाद करोड़नि में थी सघे थो। उन्हनि सभिनी गैलेक्सीज़ जी
गजल सूरत कुछ हिन रीत आहे, यानी उहे सब गैलेक्सीज़ मिली एक कायनात जोड़न थियूं। इन्हनि सभिनी जो मजमूओ आहे ही बॉल, यानी गैलेक्सीज़ जो मजमूओ असांजी कायनात। अहिड़ी रीति ॻाल्हि अञा उते नथी पूरी थिए। अञा परते वञिबो त ख़बर पवंदी त अहिड़ियूं काइनातूं त ॿियूं बि हज़ारनि लखनि ऐं किरोड़नि जे तादाद में मौजूदु आहिनि, ऐं उहे काइनातूं वरी गॾिजी जोड़नि थियूं मल्टीवर्स खे। गुमान आहे त उन्हनि मल्टीवर्स जे मथां वरी अञा बि के सुपरवर्स मौजूदु हुजनि, जंहिंमें वरी हज़ारे मल्टीवर्स मौजूदु हुजनि। मोज़िज़ दोस्तो, हिन जाइ तां बीही सोचूं त असांजी धरती किथे आहे। केतिरी बि ज़ूम माइक्रोस्कोप लॻाइजे त बि धरती त छा, पर असांजी मिल्की वे गैलेक्सी बि नज़र न ईंदी। सोचिजे त ॿियनि काइनातुनि में बि जीवन मौजूदु थी सघे थो, जिते फितरत जा के नवां उसूल ऐं ज़ाब्ता बि थी सघनि था। हीअ आहे असांजी काइनात, जेका केतिरनि ई रंगनि सां जुड़ियल आहे। ऐं यकीनन हिन वीडियो जे ज़रिए तव्हां सभिनी जो काइनात जे तसव्वुर बाबति कंसेप्ट क्लियर थियो हूंदो। हिन क़िस्म जे साइंस सां जुड़ियल मौज़ूअनि ते सिंधीअ में वीडियोस ॾिसण लाइ अव्हां असांजो चैनल साहत टीवी सब्सक्राइब कयो ऐं हिन क़िस्म जे वीडियोस खे नौजवान शागिर्दनि ताईं पहुचायो। असीं उम्मीद करियूं था त जाग्राफी ऐं बुनियादी साइंस सां दिलचस्पी रखंदड़ नौजवान शागिर्दनि खे हिन क़िस्म जे वीडियोस मां ज़रूरु फ़ाइदो मिलंदो हूंदो। हिन क़िस्म जे वीडियोस खे ॿियनि शागिर्दनि ताईं पहुचायो, जीअं असांजो सिंधीअ में साइंसी मवाद खे आम करण वारो कमु अॻिते वधी सघे। छा लाइ त साइंसी ॼाण हासिलु करण जो वाहिद ऐं क़ाबिल एतमाद ज़रियो आहे।